नाज़रीन इंतहाई अफ़सोसनाक दुख भरी दर्द भरी ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त ज़िले शिकारपुर जे तालके गड़िया सिंह जे शहर मते जी वेझो PS ताजो तेरो जे हद कचे जे इलाइक़े में फायरिंग थी आहे, जंहिंजे नतीजे में हिकु खरोस ॿ नारेजा ऐं हिकु खखराणी समेत 4 ॼणा क़तल थिया आहिनि, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। ताजो तेरो पुलिस 2 ॼणनि जा लाश मदे जी अस्पताल खणाए आई आहे। ॿुधायो पियो वञे त नारेजा ऐं जतोई खरोस बिरादरीअ जे 2 धुरनि में पुराणो तकरार हलंदड़ हो। उन ई सिलसिले में कुझु वक़्तु पहिरियां खरोस बिरादरीअ जो हिकु ॼणो अब्दुल्ला खरोस खे पिणु क़तल कयो वियो हुयो ऐं उन ई सिलसिले में अॼु वरी झेड़ो थियो आहे ऐं झेड़े जे नतीजे में आफ़ताब उर्फ़ आरिफ़ खरोस पिणु क़तल कयो वियो आहे, जंहिंखे मदे जी अस्पताल आंदो वियो हो, जंहिंजो लाश पोस्टमार्टम बाद वारस खणाए विया। उन जे बदिले में नारेजा बिरादरीअ सां तालुक़ु रखंदड़ 2 ॼणनि मोहम्मद साले वलद नूरल नारेजो, रबनवाद वलद अब्दुल गनी नारेजो ऐं हिकु खखराणी बिरादरीअ जे अब्दुल खखराणी खे बि क़तल कयो वियो आहे ऐं उहे पिणु क़तल कया विया आहिनि। ज़राए खां उहो पिणु मालूम थियो आहे त वाक़ियो अॼु सुबुह 11 तारे पेश आयो आहे। होॾां सिर्फ़ु नारेजा बिरादरीअ जे 2 ॼणनि जा लाश अस्पताल आंदा विया आहिनि, जॾहिं त खखराणी बिरादरी सां लाॻापियल माण्हू जो लाश नओं धिरो नियो वियो आहे। वधीक लाशनि जो पोस्टमार्टम पिणु जारी आहे ऐं हक़ीक़त हाल मालूम तॾहिं थी सघंदी जॾहिं पोस्टमार्टम ईंदी। होॾां पुलिस जो चवणु इहो आहे त झेड़े जा तफ़सील मालूम करे रहिया आहियूं ऐं हक़ीक़त बि पिणु मालूम करे रहिया आहियूं। जेके धुरियूं ईंदियूं या पुलिस जेका जांच कंदी असुल हक़ीक़तूं जेके आहिनि उन खां पोइ मालूम थींदियूं। अबा खरोस जे झेड़े में ये साते झेड़ो हलंदड़ आहिनि। अबा हलंदड़ असुली असांजो बाबू मूसल मारियो, खरोस मारियो हो, उन ते झेड़ो आहे। खरोस ने असांजो नारे जो सहुरो मुंहिंजो मारियो हो, उन ते चोरीअ जे मामले ते थियो। हा, न चोरीअ ते न, खणी मारियो हो रोज़े सां। वो छाजे करे कहिड़े ईअं हरू भरू रस्तो वतियूं अचे, पोइ तस्बी हथ में हस, रोज़ो वात में हुयसि, उते दग ते गुम करे 3 महीननि खां पोइ असां 4थे महीने मोल लधो होसीं। तव्हांजे वॾनि असली पंध कईंदा ईंदा इन हबूअ मेड़ियूं खणी साईं मिस्री शाह सुणूं 3 चकर मेड़ वठी आयो। असां जन चयोसि असां विढ़ंदासीं, असां न ठहंदासीं, अॼु बि विढ़ई सुभाणे बि विढ़ई, असां विढ़ंदासीं। पोइ उहो हबूअ जो सोट मारियो, उन में असांजा मुड़ुस मारे। मुंहिंजो मोहम्मद सालियो मुड़ुस हुआ, हो रब नवाज़ मुंहिंजो ॾेर आहे। खरोस ने अबा खरोस ने मारियो, उन खरोस हे झेड़े में मारे विया असांजा मदई जे जेको मारे विया, जो हकीम नालो हुयो असांजा 3 मार। हिकु चवनि था खखराणी। अबा मूंखे नाले जी ख़बर न आहे त मां वेही चवां त नालो। लाश वसूल करण आया आहियो? हा, असां लाश वठण आया आहियूं। मूंखे ख़बर न आहे, मां सखर घुमण वई में पंहिंजनि पेकनि ॾे मां ओॾो ॿाहिरों मोए ते अची पुगी आहियां। 4 बंदा आया आहिनि नारेजनि जा, माल खणी विया आहिनि, 100 मुंहिंजो मारे विया आहिनि। आफ़ताब नालो अथसि, 22 सालनि जो आहे, तालीम अथसि इंटर मैट्रिक जो शागिर्द हुयो। माल पंहिंजे जे तफ़्त लाइ भॻा, मुड़ुस इहो मारे वियो। 50 में 15 गऊं खणी विया आहिनि। हथियार बंदनि जो कड़ो आहे सॼे बेले ते, सॼे असांजे ॻोठ ते। बसि कूड़ो मसइलो इहो मिड़ई मंथरनि ते हुन ते असांजे हिकिड़ो मुड़ुस पिटींदा आया त हिननि ॾे असांजो जो आफ़ताब नालो आहे साईं, मुंहिंजो भाइटियो आहे। हाणे असांजो नओं ताज़ो वाक़ियो थियल आहे। असांजो सौट मदेज में मारे आहे। इहो हिकु SSP जे 2 चकर 3 विया आहियूं रेटनि जे लाइ। 3 चौथो ॾींहुं इहो सूबेदार जेको हुयो मलक, इहो बि हलियो रेट करे ख़ाली उन्हनि ॾांहुं मोटी आयो, पैसा वठी डील करे मीर साहबनि जे। न हे जेको बदिली थी वियो राति कल्ह जेको हाणे ॿियो आयो असांजे हद जो SHO आहे ताजो तेरो, जेको मुंहिंजो खून थियल आहे, सौट चङो मुड़ुस मिलियल आहे अब्दुल्ला खरोस, उहो मदे जी थाणे जी हद मारे आहे यूटिलिटी जी अॻियां।